असां हिते कोलाची में मौजूद आहियूं ऐं साम्हूं अब्दुल सत्तार जे मथां ही वण आहे जेको बुकियुनि जी बीमारी, ब्लड प्रेशर ऐं शुगर जे मर्ज़ जे लाइ जेको आहे ही तमामु बहितरीन आहे। अचो तफ़सील अब्दुल सत्तार खां पुछूं। हा अब्दुल सत्तार साईं, हे सुहान जहिड़ो अलाह जी नेमत आहे वण जेको बुकियुनि जे सफ़ा करण लाइ मदद ॾिए थो ऐं असांजे गोॾनि जो सूर, वाई सूर, शुगर, ब्लड प्रेशर लाइ हिकदमि इन जहिड़ो कोई इलाज कोन्हे को। छो जो असां अॻ में त ख़बर न हुई, पर हाणे मूं पाण तजुर्बो कयो आहे। मुंहिंजी शुगर हुई 450 500, हाणे मुंहिंजी शुगर तक़रीबन 120 ते बीठी आहे। सो 3 ॾींहंनि जे अंदरि सिर्फ़ु मुंहिंजी ख़राब हुयूं, मुंहिंजी बुकियुनि ते असरु न हुयो। ॿियो मुंहिंजो अज़ीज़ आहे हिकिड़ो, उन जूं हुयूं, उन पीतो, उन मूंखे ॿुधायो, पोइ मां पाण पीतो आहे। छो जो 3 ॾींहंनि जे अंदरि मूंखे रिज़ल्ट मिली आहे। मुंहिंजी शुगर कॾहिं बि घटि न थी आहे दवाउनि ते, इन्हनि ते, पोइ बि 350 बीहंदी आहे। पर हे 3 ॾींहं खां वठी मूं चांहि ठाहे पीती आहे, माना पननि मां। राति जो, सुबुह जो, सवेर नेराने या मंझंदि जो, हिन में फ़ाइदो आहे, नुक़सान न आहे। जेतिरी माण्हू पी सघे पीए। हिन वण जो नालो छा आहे? सुहांजड़ो। हे किथे बि पोखे सघे, किथे बि थी सघे थो, किथे बि पोखे सघो था। वॾनि शहरनि में त तमामु घणो आहे। ऐं हिन जो नालो जर्मनीअरनि मोरिंगा रखियो आहे, जेको नेट ते हले थो। हिन जा पन पटे, उहे घोटे मसालो ठाहे माण्हुनि खे ॾियंदा। 1500 रुपया डॿी आहे, जेको चमचो भरे सुबुह जो माण्हू चांहि ठाहे, ख़ाली पाणी में, न उन में खीर विझो, न का ॻाल्हि न मुआड़। जेकॾहिं को ज़ाइके ख़ातिर पती विझेसि त ठीकु आहे, न त बग़ैर पती जे। हे सम्झो गारंटी आहे, सम्झो गारंटी आहे। साॻी लज़त आहे हिन जी। असां त शुगर जे करे खंडु नथा विझूं, का शइ नथा विझूं, पर हिन खां वधीक कुदरती अनमोल तोहफ़ो न आहे। पैसा न भरियो, माण्हुनि जे चवण ते न वञो। महिरबानी करे जंहिंखे बि तकलीफ़ आहे, पी ॾिसो, आज़माए ॾिसो, मुफ़्त जो आहे इलाज। पाकिस्तान में त लखे पेशेंट आहिनि शुगर जा ऐं हिन जा बुकियुनि जा, उन्हनि जे लाइ कहिड़ी सलाह? साईं, मां उन्हनि खे इहा ई सलाह ॾींदुमि त हे जेको कुदरती तोहफ़ो आहे असांखे, ऐं हे हर घर में थी सघे थो, हर शहर में आहिनि। जेकॾहिं हिननि जूं फरियूं थींदियूं आहिनि त उहो ॿिज खणी पंहिंजे घरनि में आणो, पर शुगर मां, इन्हनि गोॾनि जे सूर खां, वाई सूर खां जान छॾायो। तमामु मुफ़ीद अथव। तव्हांखे फ़ाइदो पियो आहे? मूंखे 3 ॾींहं मूंखे एतिरो फ़ाइदो पियो आहे जो एतबार कयो। मुंहिंजी शुगर सम्झां थो सफ़ल आहे। मुंहिंजी जॾहिं खां थी आहे 12 साल, मुंहिंजी शुगर न लथी आहे। हाणे 3 ॾींहं खां मूं पीती आहे, अॼु मुंहिंजी शुगर वञी 120 ते विधा। खाइण पीअण खां अलावा जिस्म में सूर का शइ न। मूंखे गोॾनि में सूर हूंदो, पेशाब लाइ वेंदुमि, तकलीफ़ थींदी, का शइ कान्हे का हिन महिल मूंखे। सरकारी मेडिसिन खाओ था तव्हां? उहो मां खाईंदो हुउसि, प्राइवेट खाधा आहिनि, पर मूंखे फ़ाइदो न पियो आहे। जेको हिन मां 3 ॾींहं हाणे मां टिकियूं कोन खाधियूं आहिनि, का बि मेडिसिन न खाधी आहे। शुगर जी टिकी न खाधी? कुझु बि न खाधो आहे। अच्छा, ही केतिरो इस्तेमालु करणो आहे रोज़? तव्हां 3 दफ़ा पीओ, हिन में लिमिटेड न आहे। तव्हां जेतिरो थी सघे पीओ, फ़ाइदो ई फ़ाइदो आहे, नुक़सान न आहे हिन में। अच्छा, नुक़सान न आहे। तव्हांजो ख़तमु थी वञे शुगर, तव्हांजी हर शइ, गोॾनि जो सूर न पीओ, तव्हांजी मर्ज़ी आहे, पर हे तव्हांजे लाइ तमामु फ़ाइदेमंद आहे। ग़रीब मिसकीननि जे लाइ मां त चवां थो, हिन खां वधीक कुदरती को तोहफ़ो ई कोन्हे को शुगर वारनि जे लाइ। हिननि जे लाइ पैसा न भरियो, बहितर अथव हे माना इस्तेमालु कयो। वॾी महिरबानी अब्दुल सत्तार, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां आगाही ॾिनी, वॾी महिरबानी तव्हांजी। न का ॻाल्हि न आहे।